ऐसी दया करो महाराज, नाम न विसरे, नाम न विसरे। ऐसी दया करो महाराज, नाम ना विसरे, नाम ना विसरे। तेरा भाणा मीठा लागे, तेरा भाणा मीठा लागे, तेरा भाणा मीठा लागे। तेरा भाणा मीठा लागे। हर नाम पदार्थ नानक मांगे, नाम पदारथ नानक मांगे। नाम पदार्थ नानक मांगे, नाम पदार्थ नानक मांगे। नाम पदारथ नानक मांगे, नाम पदारथ नानक मांगे। दया बाबा कृपा दया करो महाराज, नाम ना विसरे, नाम ना विसरे। ऐसी दया करो महाराज, नाम ना विसरे, नाम ना विसरे। ये तो सच्चा हीरा मोती ऐं ये बिना मुल जी मिलंदा आहिनि। संत कबीर साहिब सत्संग कंदा हुया। संत कबीर साहिब सत्संग कंदा हुया, चवंदा हुआ राम नाम की लूट है, राम नाम की लूट है। लूट सके तो लूट, लूट सके तो लूट, अंत काल पछताएगा, अंत काल पछताएगा। जब प्राण जाएंगे छूट, जब प्राण जाएंगे छूट। संत कबीर साहिब के कुछ ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि वञणो हुयो, त चयो मां ॿाहिरि थो वञा, पोयों सत्संग केरु कंदो। ही संगत जो प्यार आहे, संगत रोज़ ईंदी आहे आस्थान ते, हिरी विया आहिनि, उन्हनि खे आनंद थो मिले, उन्हनि खे रस थो मिले, उन्हनि खे मौज थी अचे, त मां जो 3-4 ॾींहं ॿाहिरि वञा, पोयों सत्संग केरु कंदो? त इहा त वॾी ज़िमेदारी आहे, केरु संभालींदो? कबीर साहिब वटि सेवक घणाई हुया, घणाई महापुरुष हुया, घणाई संत हुया, पर इहा वॾी ज़िमेदारी आहे सत्संग करणु। छोकी सत्संग करण वारे खे हमेशह जेको ज़बान सां ॻाल्हाइणो आहे उहो सोची सम्झी ॻाल्हाइणो पवंदो आहे। सत्संग करण वारे ते अहिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि कि जेका संगत वेठी आहे असांजे साम्हूं, उहा असांजे लाइ साईं जो रूप आहे, भॻवान जो रूप आहे। कॾहिं बि भुल सां बि अहिड़ो कोई लफ़्ज़ निकिरणु न खपे जंहिंमें संगत खे बुरो लॻे, या कॾहिं बि भुल में, जोश में, कंहिं महिल उमंग में, उत्साह में कोई ग़लति लफ़्ज़ न निकिरणु खपे। ऐं जेका जेका मर्यादा आहे उहा सत्संग करण वारे जी ॾाढी वॾी मर्यादा आहे। उनखे हिकु हिकु शब्द सोची सम्झी करे ॻाल्हाइणो आहे, ऐं उहो ई ॻाल्हाइणो आहे जेको असांजे शास्त्रनि में आहे। उन खां बिना मन जी ॻाल्हि संगत खे साम्हूं न चवणी आहे। जेको संतनि चयो आहे, या सत शास्त्रनि में लिखियलु आहे, या संतनि जी वाणी आहे, उहा ई संगत खे ॿुधाइणी आहे। या जेके असांजा धर्म ग्रंथ आहिनि उन्हनि जी वाणी ॿुधाइणी आहे। त केरु कंदो? कबीर साहिब जो 3 ॾींहं ॿाहिरि वञनि, उन्हनि जो पुटु हुयो कमाल, चयो बाबा मां कंदुमि। कबीर साहिब ॾाढो ख़ुशि थिया, पुट कमाल, संगत जो ख़ूब ख़्यालु रखजांइ, ही संगत जेका अचे थी उनखे सत्कार ॾिजांइ,
उन खे प्यार ॾिजांइ ऐं उन्हनि खे मिठियूं मिठियूं भॻवान जूं कथाऊं ॿुधाइजांइ। हा बाबा ॿुधाईंदुमि। कबीर साहिब ॿाहिरि विया, संगत आई, कमाल वेठो, पुटु हुयो कबीर साहिब जो कमाल। संगत खे चई, संगत ते हिकु ॻाल्हि ध्यान सां ॿुधो, मुंहिंजा पिता कबीर साहिब जेको सत्संग भॼन कथा तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, उन जी उहे काई बि दक्षिणा पैसा न वठंदा आहिनि, परंतु 3 ॾींहं इहा सेवा मूं ते रखी वई आहे। सावधान, जेको बि हिते अचे ॿुधण सत्संग कथा, उन खे चाराना ॾियणा पवंदा। उन ज़माने में चाराना ॾियणा पवंदा। अॼुकल्ह त हाणे चाराना हलंदा न आहिनि, उन ज़माने में चाराना ईअं सम्झो कि उन ज़माने जा चाराना माने अॼु जा त सम्झो 20-25 रुपया, कि हिकु हिकु ॼणे खे, ऐं जेको अरदास न ॾे उहो अंदरि न अचे, उहो ॿाहिरि वेहे, मथो टेके हली वञे, उहो सत्संग में न वेहे। अरे अॼु ताईं कंहिं ईअं न ॿुधो त माण्हू कोई घटि वधि पिया ॻाल्हाइनि। कोई त चए पियो छा कबीर साहिब जो पुटु आहे, वेंदा ही संत जो पुटु आहे, करे छा थो, ही छा थो चए, पैसा ॾियो त सत्संग ॿुधो। न न असां न वेंदासीं। पोइ अधु माण्हू बरख़लाफ़ थी विया, अधु माण्हू आया, पर उन्हनि वटि अधु खे कंहिं वटि पैसा हुया त उहे अंदरि वेठा, ॿिया दरबार जे ॿाहिरि ई वेठा, उन्हनि सत्संग ॿुधो। कमाल सत्संग कयो, एॾो सुंदर कयईं, एॾो सुठो कयईं, कबीर साहिब खां बि सुठो कयईं। संगत जेका पैसा ॾेई करे सत्संग ॿुधो हुयो, उहे जंहिं महिल ॿाहिरि निकिता त उन्हनि जो चेहरे ते हिकु ख़ुशी, हिकु आनंद हुयो। जेके ॿाहिरि माण्हू वेठा उहे सभु पुछण लॻा, अॼु पैसनि ते सत्संग थियो आहे, छा ॿुधायूं छा ॿुधायूं, ॿुधायो त सही। तो जेके ॿुधी विया हुआ, चाराना ॾिना हो, उनखे हिकु हिकु यादि ॻाल्हि, छोकी पैसा ॾेई ॿुधो, हिकु हिकु ॻाल्हि यादि हुई, हिकु हिकु ॻाल्हि यादि हुई। ॿाहिरि निकिता त सभिनि उहे ॻाल्हियूं जिन न ॿुधी उन्हनि खे ॿुधायूं, उन्हनि ॿुधी त उन्हनि खे बि आनंद आयो। अरे वाह, सुभाणे असां बि ईंदासीं, चाराना खणी ईंदासीं, ॿुधंदासीं। पोइ छा आहे, चाराना कोई वॾी ॻाल्हि न आहे। उन्हनि ॿियनि खे बि ॿुधायो। ॿिए ॾींहं ते कबीर साहिब वटि जेतिरी संगत ईंदी हुई, उन खां अलावा ॿिया बि माण्हू अची विया, जंहिंखे पतो पियो कि हिते चार्ज थी लॻे, पैसा था लॻनि सत्संग जा। के रौशे खां आया, के ॿुधण लाइ आया, के श्रद्धा सां आया, के कंहिंसां गॾु अची विया त अची विया, सभिनी पैसा ॾिना। उहो सॼो पैसनि जो ढेर सेवादारनि खे ॾिनई। कमाल, भई संभाले रखो, मुंहिंजा पिता ईंदा त उन्हनि खे ॾिजो, संभाले रखियो। सत्संग शुरू थियो। सत्संग कबीर साहिब त जेको कंदा हुआ, लॻभॻि ओड़ो ई उन्हनि जे पुट बि कयो। कमाल, पर संगत खे ॾाढो आनंद आयो। काओ ॾींहुं थियो, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं थियो सत्संग, त 3 ॾींहं एॾी संगत आई कि धन जो ईअं वॾो ढेर लॻी वियो। सेवादारी खणण वारा बोरनि में भरे भरे पिया खणनि, एॾी संगत आई। ऐं सभिनी ॿुधो, सभिनी ध्यान सां ॿुधो, एकाग्र चित्त थी ॿुधऊं। ऐं सभिनी वञी ॿाहिरि ॿुधायो जंहिं महिल, त उहो सत्संग ख़ाली बनारस शहर में न, सॼे देश में फैलिजी वियो। कि कमाल, अहिड़ो सत्संग कयो आहे, वाकई में उन जो नालो कमाल आहे, पर उहो कमाल जो संत आहे। एॾो ज़बरदस्त सत्संग कयो अथई। माण्हू जेके ॿुधी पिया वञनि, उन्हनि खे हिकु हिकु अखर यादि पियो रहे, हिकु हिकु शब्द यादि पियो रहे। विच में जेका धुनी लॻाई, उहा राम नाम जी, उहा बि यादि पई रहे। चवनि पिया, वाह छा त सत्संग कयो अथई। कबीर साहिब आया। कबीर साहिब जीअं आया, ॾिठो हज़ारे संगत आई आहे, एॾो स्वागत थियो। कबीर साहिब जी बि जय जयकार थियण लॻी। कबीर साहिब अची वेठा, सेवादारी धन जा ईअं बोरा भरे ढेर खणी आया, रखियो अचे। चई, हे छा आहे?
चई साईं तव्हांजे पुट ही धन कमायो आहे। चई कीअं कमायो अथई, कहिड़ो वापार कयो अथई, छा कयो अथई, काॾों आयो हेॾो पैसो? चई न संत तव्हां जीअं 3 ॾींहं वियो त सत्संग जी चार्ज रखियईं चाराना, उन मां ई पैसा आया अथव। ऐं संगत बि एॾी वधी वई आहे, एॾी वधी वई आहे, सभु वाह वाह था कनि। कबीर साहिब ॾाढो गुस्से थी विया, सॾु कयोसि कमाल हेॾे आ, बीठो साम्हूं, अड़े हे तो छा कयो आहे, तो संगत खां पैसा छो वरिता आहिनि? चई मां पैसा वठी रखिया आहिनि, पाण न खया आहिनि, तव्हांजे लाइ रखिया आहिनि। कि मां काॾे कंदुमि पैसा, मां त कॾहिं संगत खां हिकु पैसो न घुरियो आहे न वरितो आहे, तूं हे छा करे छॾियो? कबीर साहिब ओॾी महिल वाणी चई, बूढ़िया वंश कबीर का, बूढ़िया वंश कबीर का। माने सम्झो था भई मुंहिंजो वंश ॿुॾी वियो, ख़तम थी वियो। अरे तूं अहिड़ो पुट ॼायो आहे, संगत खां पैसा वरिता अथई। ओहो बूढ़िया वंश कबीर का, बूढ़िया वंश कबीर का। उपजा पूत कमाल, उपजा पूत कमाल। तूं मूंखे अहिड़ो पुट ॼायो आहे, तूं त मुंहिंजो नालो ई ॿोड़े छॾियो। वरी चओ बूढ़िया वंश कबीर का, बूढ़िया वंश कबीर का। उपजा पूत कमाल, उपजा पूत कमाल। हरि का सिमरन छाड़ के, हरि का सिमरन छाड़ के। घर ले आया माल, घर में आया माल। ई जंहिंमहिल चयूं त हुननि जे पुट जे अखियुनि में पाणी अची वियो। चए बाबा तव्हां ई छो था सम्झो, छो था चओ? तव्हां एॾा सालनि जा साल सत्संग कयो आहे, जेके बि सभु सेवादार आहिनि अॼु वेठा आहिनि, उहे बि आया आहिनि, ऐं उन्हनि बि मूंखे चाराना ॾिना आहिनि। अॼु जेके नई संगत आई आहे उन्हनि बि ॾिना आहिनि। हाणे तव्हां उन्हनि खां पुछो कि तव्हां जेको सालनि जा साल इन्हनि खे सत्संग ॿुधायो आहे, उन मां हिकु ॾींहं जो बि सत्संग इन्हनि खे यादि आहे? कबीर साहिब चयो पुछानि थो, पुछनि। चयो न यादि कोन्हे, कंहिंखे बि यादि कोन्हे। चई हाणे पुछोनि जेको मां हे ॿुधायो थी मान 3 ॾींहं सत्संग, उहो यादि अथनि की न अथनि? चयो भाई हिन जेको 3 ॾींहं कयो आहे सत्संग, चई उन जो त हिकु हिकु अखर यादि आहे, हिकु हिकु शब्द यादि आहे। छा चयो अथई? जेको भॼन ॻायो अथई, जेका धुनी लॻाई अथई, जेको सत्संग कयो अथई, उहो सभु यादि आहे। कबीर साहिब ॾाढो ख़ुशि थिया। चई इहो कीअं? चई इहो चाराना वरिता थी मान इन करे। तव्हां मुफ़्त में इन्हनि खे ॾिनी आहे। राम नाम की लूट है, राम नाम की लूट है। लूट सके तो लूट, लूट सके तो लूट। तव्हां त फोकट में लूट लॻाई आहे सत्संग जी, राम नाम जी, त हिननि क़दुरु न कयो आहे। अॼु हिननि खां चाराना वरिता आहिनि त हे ढेर बि लॻी वियो आहे। भले तव्हां इहो इन्हनि जे ई सेवा में लॻायो, भले प्रसाद ठाहे खारायो, भले तव्हां हिननि जे सुविधा लाइ कुझु सुख सुविधा ठाहियो, भले इहो धन ग़रीबनि खे, गांयुनि खे, अपाहिजनि खे ॾियो, पर हिननि ई सत्संग जी क़दुरु कई आहे। ॾिसो हाणे कीअं इन्हनि खे हिकु हिकु बाणी, हिकु हिकु वचन यादि आहे। कबीर साहिब ख़ुशि थिया, आशीर्वाद ॾिनो पुट खे। ठीकु आहे, उहो धन खणी करे वापसि संगत जी सेवा में लॻायो, पर चयो न, बेशकीमती आहे सत्संग, उन जी असांखे क़ीमत वठणी न आहे। पर सची ॻाल्हि ॿुधायो, अॼु जेको असां सत्संग तव्हांखे ॿुधायोसीं, भॼन ॿुधायोसीं या कथाऊं ॿुधायूंसीं, उहे तव्हांखे यादि आहिनि? न त वरी असां बि चार्ज लॻायूं। मीरा बि चार्ज ॾिनी हुई, ईअं मुफ़्त में कृष्ण भॻवानु उनखे न मिलियो। मीरा चवे थी मां चार्ज ॾिनी आहे, भेट ॾिनी आहे। मीरा छा ॾिनी अथई चार्ज कृष्ण जी? केरु थो चवई महांगो, केरु थो चवई सस्तो? चई संसार जा जेके माण्हू आहिनि न,
कुटुंब परिवार वारा जेके आहिनि मुंहिंजा राजस्थानी माण्हू आहिनि, जेके मुंहिंजा साहुरा आहिनि, पेका आहिनि, चवनि था ॾाढो महांगो पइजी वियो तोखे भॻवानु। अरे तूं चरी थी पई आहे, राणी थी करे तूं फ़क़ीर राणी वांगुरु घुमे थी, गाए थी, कीर्तन थी करे। अरे तूं त भिखारी बणिजी वई आहे, तोखे त महांगो पइजी वियो कृष्ण भॻवानु। पर जंहिंमहिल संतनि जे संग में विया थी, उन्हनि खे चवां थी मां ख़रीदियो, चवनि था पुट मीरा एॾो सस्तो। अरे एॾो सस्तो कीअं मिली वे? सॼे संसार जी दौलत ताराजीअ में हिकु पासे रखी वई त बि गोबिंद भारी थी वियो, तोखे कीअं मिली वियो मीरा? संतनि खे जंहिं महिल चवां थी त संत चवनि था चिंता न कर, चिंता न कर, ॾाढो सस्तो मिलियो अथई, सस्तो मिलियो अथई, मौज कर। ॿियनि खे बि गोबिंद विराए न, ॿियनि खे बि पंहिंजे दिल जो प्यार लुटाए। गोबिंद छा आहे? कृष्ण छा आहे? कृष्ण प्रेम आहे। तोखे मिलियो आहे, तूं सॼे संसार खे ॾे। मीरा चवे थी हा। शुरू कई, इकतारो कई, खड़ताल कई, पेरनि में घुंघरू बि ॿधई, पेरनि में घुंघरू बि ॿधई कि मां नचंदमि, मां ॻाईंदमि, ऐं मां गली गलीअ में हिकु हिकु खे ॿुधाईंदमि कि मूंखे गोबिंद मिलियो, मूंखे कृष्ण मिलियो, ऐं ॾाढो सस्तो मिलियो, ॾाढो सस्तो मिलियो। माण्हू चवनि था महांगो आहे, पर महांगो न आहे। कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता, 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 कोई कहे महंगा तो कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता। मैंने लीनो तराजू तोल मायरी, मैंने लीनो तराजू तोल, मैंने लीनो तराजू तोल मायरी, मैंने लीनो तराजू तोल। हाँ मैंने लीनो गोविंद मोल मायरी, मैंने लीनो गोविंद मोल, मैंने लीनो गोविंद मोल मायरी, मैंने लीनो गोविंद मोल, मैंने लीनो गोविंद मोल, मैंने लीनो गोविंद मोल। कोई कहे गोरा, कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला। कोई चए तो ॾाढो सुंदर आहे, प्यारो आहे, कोई चए तो न कारो त आहे कृष्ण, कारो त आहे। जहिड़ी कारी रात, जहिड़ो कारो कांव, जहिड़ी कारी कोयल, तहिड़ो कारो कृष्ण आहे। पर संत चंसता न, ज्ञान रूपी प्रकाश, गीता रूपी रोशनी ॾियण वारो कृष्ण आहे। कोई कहे गोरा तो कोई कहे काला, कोई कहे गोरा तो कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला। मैंने लीनो अमोलक मोल मायरी, मैंने लीनो अमोलक मोल, मैंने लीनो अमोलक मोल
मैंने लीनो मोनक मैंने लीनो गोविंद मोल मायरी मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल माई मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल मीरा के प्रभु गिरधर नागर मीरा के प्रभु गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर एक करुण रस और हास्य रस भाई मिलाए था छा पैग पीअंदा आहियो न पैग कॉकटेल करे तव्हां कॾहिं पीतो हूंदो कॉकटेल थींदी आहे न भई ॿ प्रकार जा शराब मिलाए त उनजो नशो अलॻि थी वेंदो आहे उनजो अलॻि नशो थींदो आहे तीअं भक्ति ऐं ज्ञान इहे मिली वञनि त उनजो नशो अलॻि थींदो आहे हाणे जय जय श्री राधे यादि नथी अचे हिकु हे गोरो हिकु हे कालो हिकु हे महांगो हिकु हे सस्तो अरे मीरा कृष्ण ख़रीदी कीअं उहा शइ त ॿुधाए कहिड़ी शइ ॾिनई चए थी प्रेम ॾिनो बसि प्रेम सां मिली वेंदो आहे दिलि जो प्रेम ॾियणो पवंदो आहे कृष्ण उन में मिली वेंदो आहे मीरा के प्रभु गिरधर नागर मीरा के प्रभु गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर ओ गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर मीरा के प्रभु गिरधर नागर मीरा के प्रभु गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर गिरधर नागर प्रभु आवत हरि आवत कृष्ण आवत प्रेम के मोल मायरी मैंने लीनो गोविंद मोल गोविंद मोल माई मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल माई मैंने लीनो गोविंद मोल सबका लीनो गोविंद मोल माई मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल लीनो गोविंद मोल ओ मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल मैंने लीनो गोविंद मोल जेके हथ मथे नथा करण वारे उन्हनि खे न वणी आहे ॻाल्हि वाह 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 ही ख़रीदी जो वतई त ख़रीदियल जेको माण्हू हूंदो आहे जंहिं ख़रीदे वरितो आहे उहो मालिक थी वेंदो आहे ऐं जेको विकामजी वियो उहो केरु थियो गुलाम नौकर बि न गुलाम
नौकर त हर महीने तनख़्वाह वठंदो आहे। भगवान कृष्ण चवनि था मां भक्तनि जो नौकर न आहियां, गुलाम आहियां, बिना तनख़्वाह जे। हिक ई दफ़े में उन्हनि मूंखे ख़रीदे वरितो, प्रेम ॾिनऊं, ख़रीदे वरितो, बसि पोइ त जीअं उहे चवंदा आहिनि तीअं मां कंदो आहियां। मीरा चयो प्रभु सांवरा श्याम सुंदर। भगवान कृष्ण चवनि था चओ मीरा चओ। हिकिड़ी तव्हांखे वेनती, मीरा वेनती न हुकुम कर, छोकी मां त तुंहिंजो गुलाम आहियां। मीरा चए थी न प्रभु ईअं न चओ, भले तव्हांजी जेका मर्यादा आहे, भावना आहे, नियम आहिनि तव्हांजा तव्हां ॼाणो, मां त दासी आहियां, मां त दासी आहियां। मुंहिंजी जॻह त कृष्ण तव्हांजे चरणनि में आहे। भगवान चवनि था न मीरा तुंहिंजी जॻह मुंहिंजे दिलि में आहे, मुंहिंजी अखियुनि ते आहे, मुंहिंजे मथे ते आहे। मीरा चए थी न प्रभु, मीरा दासी लाल गिरधर, मेरा त दासी आहे, मीरा सदा ई दासी रहंदी। पर चओ छा थी चवणु चाहे? मुंहिंजा राजस्थान वारा जेके न मुंहिंजा साहुरा चवनि था कृष्ण कोन्हे, कृष्ण कोन्हे। कृष्ण छाजो? छाजो भगवान? कृष्ण त थी वियो न, हाणे थोड़ी आहे। चई पोइ चई कोई विश्वास ई नथो करे। हाणे चवनि था नवां नवां ॿिया भगवान घणा ई आहिनि, कृष्ण त पहिरियों थी वियो, थी वियो। हाणे ॿिया भगवान आहिनि धरतीअ ते, हाणे कृष्ण छाजो? मीरा पोइ तूं छा थी चवणु चाहे? प्रभु हिकु दफ़ो मुंहिंजी साहुरनि हलो, राजस्थान हलो, उन्हनि खे हली दर्शन ॾियो। भगवान चयो वाह, तूं माण्हुनि खे रिझाइण थी चाहे मीरा? मीरा चयो प्रभु न त मूंखे सुठो नथो लॻे, सभु तव्हांखे था ॻाल्हाइनि न, मूंखे सुठो नथो लॻे। कोई भगवान खे ॻाल्हाईंदो आहे त भक्तनि खे सुठो न लॻंदो आहे, ऐं कोई भक्तनि खे ॻाल्हाईंदो आहे त उहो वरी भगवान खे सुठी ॻाल्हि न लॻंदी आहे। मीरा चयो प्रभु तव्हां हिकु दफ़ो हलो, बसि मुंहिंजे साहुरनि में हली, उन्हनि मुंहिंजे साहुरनि में उन सॼे राजस्थान खे हली दर्शन ॾियो, पोइ मां ज़िंदगीअ में तव्हां खां ॿियो कुझु न घुरंदुमि। भगवान कृष्ण चयो ठीकु आहे, तूं चए थी त मां तोसां हलां थो, परंतु मीरा हिकु कमु कजांइ, अॻियां अॻियां तूं हलजांइ, पोयों पोयों तुंहिंजे मां हलंदुमि। हिकु शर्त त यादि रखजांइ, पोइ ते मुड़ी करे न ॾिसजांइ, मतां तूं विच में पोइ ते मुड़ी मूॾे ॾिसे, मूॾे न ॾिसजांइ, अॻिते ई अॻिते हलजांइ, मां तुंहिंजे पोयों ई पोयों हलंदुमि। ऐं पोइ तूं जंहिंखे जंहिंखे चवंदीअ तुंहिंजे देश में हली उन्हनि खे सभिनि खे दर्शन ॾींदुमि। मीरा चयो प्रभु ठीकु आहे।